महिरबानी गुफ्तगू वरी उतो शुरू कई था तो सब दोस्त कहता था तो नसीर साहब या गाल बिना रहे रख रखाव जे बिना कहे बता था तो नसीर साहब को असां के न पर नसीर गुज़िरियल चइनि दहाकनि खां इल्म अदब ऐं ब्रॉडकास्टिंग आर्ट संगीत जी दुनिया में पूरनि नसुलनि ते असरु छॾियो आहे ऐं सभ खां आम ॻाल्हि इहा आहे ईंदड़ नसुलनि में बि नसीर साहब जी कयल रहनुमाई संगीत जी दुनिया हुजे आर्ट जी दुनिया हुजे या लिटरेचर जी दुनिया हुजे उहा ज़रूरु करे ईंदड़ नसुलनि जी रहनुमाई नसीर एतिरी बनता आहे तव्हां असांखे ख़बर न आहे अख़बार में ॿ लाइनूं लिखण जे लाइ क्रेडिट असीं खणंदा आहियूं त हीअ मुंहिंजी लाइन आहे मुंहिंजी मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त किताबनि जा किताब नसीर सहरिया ऐं ज़ाहिर आहे उन ते नसीर करे दावा नथो करे नसीर जा तमामु घणा रंग आहिनि मिसाल तौर इहा ॻाल्हि जेका मां नसीर खे चवंदो रहंदो आहियां हुनजो जेको मज़हबी तौर ते लकाव आहे उहो तव्हां नसीर सां 2 मिंट वियो तव्हां पधरा थी नसीर पधरो थी ईंदो त हू कहिड़े फ़िरके सां वाबस्ता आहे जेतोणीकि असां जहिड़ा माण्हू जेके फ़िरकनि मज़हबनि ऐं अक़ीदनि में फ़र्क़ में यकीन नथा रखूं ऐं इहा ॻाल्हि का असांजे लाइ घणी अट्रैक्शन या कंहिं मुहबत या नफ़रत जो सबबु नथी बणिजे उन्हनि माण्हुनि लाइ मज़हबी जुनून रखंदड़ माण्हुनि सां गॾु हलणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर नसीर अहिड़नि माण्हुनि मां आहे जंहिंसां इन क़िस्म जी हुनजे सुञाणप जे बावजूदि गॾु हलंदे असीं फ़ख़ुरु महसूसु कयूं था ऐं नरुगो इहो जेको ॻाल्हि नसीर नथो करे पियो मिसाल तौरु गुज़िरियल 30-40 सालनि में जेके वॾा आर्टिस्ट पैदा थिया आहिनि उहे घणे भाङे नसीर अप्रूव कया हूंदा नसीर उन्हनि ते महिरबानी थियो हूंदो मिसाल तौरु असीं पंहिंजे दौर जी मक़बूल गुलकारा फौजिया सुमरो जो नालो खणूं था शायदि इहो आवाज़ु असां ताईं उन अंदाज़ में न पहुचे आहे जेकॾहिं नसीर न हुजे हा उहा दिलचस्प ॻाल्हि जेकी आहे उहा बार बार नसीर किथे कुझु हंधनि ते हुन कई आहे पर हिते मां तव्हां सां शेयर कयां थो पियो त फौजिया सुमरो त पंहिंजो नालो बदिलाए हिकिड़ी ॻोठाणी माई जंहिंजा ॿार चीड़ में वरितल हुजनि उहा रेडियो ते ईंदी लाॾा सेरा साथियुनि में ॻाईंदी हुई न भई ऐं पोइ हिकिड़े भेरे जुडे जी हिकिड़ी तक़रीब में फौजिया जॾहिं ॻायो तॾहिं हुन सिधो अची चयो त नसीर साहिब तव्हां तमामु घणनि माण्हुनि खे ॿुधो था असांखे ॿुधो ई कोन था अॼु मूंखे तव्हां ॿुधो ऐं पोइ हुते हुन ॻायो बेक़दुरु आहे क़दुरु न कयो रही को ऐं नसीर चयो त छा त आवाज़ु आहे पोइ बद में जीअं नसीर हुनखे हिते आंदो हितां उनखां पोइ हुनजा कलाम मुख़्तलिफ़ जेके रिकॉर्ड थिया आहिनि कारूजर ते कंहिंजी आया हिन क़िस्म जा गीत जेके आहिनि उन जी शोहरत माणी बद में हुनखे कैसेट कंपनियूं रिकॉर्ड कयो रुगो इहो न आहे मिसाल तौरु मूंखे इहा ज़ाती तौर ते ख़बर आहे त शफ़ी फ़क़ीर हिन दौर जो आउं चवां थो जेके सुरीला आहिनि सुरीलनि में सुरीलो आर्टिस्ट जेको चऊं था शफ़ी आहे उहो साईं अब्दुल वाहिद आरिफ़ साहिब जी खणी आयो हो ऐं ईअं नसीर अप्रूव कयो हुयो नसीर जा जीअं ताज ॻाल्हि कई न त जेके जिन खे पढ़ंदे नसीर पंहिंजे ख़ासि कैफ़ियत में अचे थो उहा कुरतुलैन आहे अब्दुल वाहिद आरिफ़ आहे शेख हयात आहे शायदि इंतज़ार हुसैन आहे ज़ाती तौर ते इहा मूंखे ख़बर आहे 40 सालनि जो वास्तो आहे ऐं 40 सालनि खां वधीक अरसे खां मुहबत आहे पर गुज़िरियल 10 सालनि खां 5 सालनि खां हिकिड़ो चङो कमु थियो आहे माण्हू रिटायरमेंट खां पोइ फ़ासिला वधंदा आहिनि असांजो इएं थियो त नसीर रिटायर थियो त असांजो कुर्बत वधी 5 सालनि खां हिकिड़ो वीकली प्रोग्राम आहे असीं ऐं नसीर गॾिजी कयूं था ऐं आउं तव्हांखे ईमानदारीअ सां ॿुधायां थो पियो त कॾहिं अॻुवाट नसीर सां क्यू शेयर न कंदा ऐं हुन में हुन ओचितो हुनखे आवाज़ु ॿुधायो त हीअ आवाज़ु आहे ऐं मूंखे पक हूंदी आहे त छा हुनजी संगीत जे हवाले सां आर्टिस्ट जे हवाले सां शाइर जे हवाले सां हिस्टोरिकल बैकग्राउंड जे हवाले सां नसीर वटि ज़रूरु मालूमात हूंदी उहो इन क़िस्म जो हिकिड़ी बिल्कुलु आख़िरी लफ़्ज़ मां जेको चवणु चाहियां थो उहो आहे त असां इंसान दोस्त माण्हू हूंदा आहियूं
असां मुहबत कंदड़ माण्हू हूंदा आहिनि, पर हिनखे आउं जीअं चवां न इंसान साज़ माण्हू तख़लीक़ कंदड़ माण्हू, इहा ख़ुदाई सिफ़त आहे जेको इहो सभु अलाह करे सघे थो पियो, काइनात करे सघे थी पई, पर इंसाननि में जॾहिं इहा ख़ुशियतूं अची वञनि थियूं, मां नसीहत मुख़्तसर ॻाल्हाए त शायदि इहा ॻाल्हि पूरी न आहे, पर हुनखे आउं इंसान साज़ माण्हू सम्झां थो। तव्हांजी महिरबानी। नागवा तव्हांजी वॾी महिरबानी।